जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत हिकु रोचक ख़बर सां आहे, जंहिंजो परिचय हिन प्रकार आहे त सिंधी प्रीमियर नाइट क्रिकेट मैच 2020 जो आयोजन पूज्य सिंधी सेंट्रल युवा टीम द्वारा 12 जनवरी जो कयो वियो। रेलवे मैदान बिलासपुर में विगत 3 सालनि खां सिंधी प्रीमियर नाइट क्रिकेट मैच जो आयोजन युवा टीम द्वारा कयो वञे थो। हिन साल बि 12 जनवरी ॾींहुं आर्तवार जो शुभारंभ थियो। कार्यक्रम जी शुरूआत भगवान झूलेलाल जे फोटो ते माला पाराए करे दीप प्रज्वलन करे कई वई। कार्यक्रम में मुख्य अतिथि छत्तीसगढ़ शासन जा पूर्व मंत्री अमर अग्रवाल, भारतीय जनता पार्टी बिलासपुर जिला अध्यक्ष रामदेव कुमावत, भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ महिला विंग जी प्रदेशाध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा संरक्षक प्रकाश बालानी, देवीदास वाधवानी, डीडी आहूजा, पूज्य सिंधी सेंट्रल महिला बिलासपुर जी अध्यक्ष सुनीता खत्री, भारतीय सिंधु सभा बिलासपुर इकाई जा अध्यक्ष श्रीमती कंचन मलगानी द्वारा कई वई। कार्यक्रम में अन्य अतिथिगण भी शामिल हुआ, जंहिंमें प्रमुख आहिनि सिंधी समाज जा पार्षद मोती गंगवानी, पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी जा अध्यक्ष मुरली वाधवानी, पूज्य सिंधी पंचायत देवरी खुर्द जा अध्यक्ष नरेश मूलचंदानी, पूज्य सिंधी पंचायत राजकिशोर नगर जा अध्यक्ष श्रीचंद वाधवानी, पूज्य सिंधी पंचायत आज़ाद नगर जा अध्यक्ष सतीश लालवानी, सिंधी बिरादरी पंचायत जा अध्यक्ष उमेश भावनानी, पूर्व पार्षद बबलू पमनानी, भाई मनोहर पमनानी। हिननि सभिनीनि जो स्वागत गुलनि जी माला पाराए करे गुलदस्तो ॾेई करे युवा टीम जे सदस्यनि द्वारा कयो वियो। अवसर ते मुख्य अतिथि श्री अमर अग्रवाल पंहिंजे संबोधन में पूज्य सिंधी सेंट्रल युवा टीम खे वाधायूं ॾिननि ऐं हिन सफल आयोजन लाइ आयल सभिनीनि 16 टीम जे खिलाड़ियुनि खे चयनि त खेल खे खेल जी भावना सां ई वठणु घुरिजे। खेल में हार जीत लॻी रहंदी आहे। अॼु हिकु टीम हारंदी त उहा टीम कल्ह जीतींदी। निराश न थिजे। मुंहिंजूं तव्हां सभिनी खे शुभकामनाऊं ऐं आशा आहे त अॻिले साल बि इहो आयोजन बिलासपुर स्तर जो न थी करे छत्तीसगढ़ स्तर जो थींदो ऐं अॻिले साल छत्तीसगढ़ जे अलॻि अलॻि शहरनि मां सिंधी समाज जूं टीमियूं ईंदियूं ऐं बिलासपुर में खेॾंदियूं। त प्रकाश ग्वालानीअ बि सभिनीनि खिलाड़ियुनि खे वाधायूं ॾिननि ऐं शुभकामनाऊं ॾिननि ऐं युवा टीम खे हिन आयोजन लाइ वाधायूं ॾिननि। हिन क्रिकेट टूर्नामेंट में कुल 16 टीमनि भाॻ वठनि अथियूं, जंहिंमें बिलासपुर, झूलेलाल नगर, चक्करभाटा जूं टीम आहिनि। मैच जी शुरूआत अमर अग्रवाल द्वारा सिक्को फेंके करे टॉस करे कई वई। टॉस बिलासपुर रॉयल टीम जीतियो ऐं उन्हनि अपोज़िट टीम माना सिदारा 11 खे बैटिंग करण लाइ ऑफर कयो। मैच जी शुरूआत अमर अग्रवाल द्वारा कराई वई ऐं अमर अग्रवाल राजनीतिअ वांगुरु क्रिकेट में भी शुरूआत अच्छी ऐं ज़ोरदार शॉट लगाए करे कई ऐं सभिनी सदस्यनि खे वाधायूं ॾिननि। सिदारा 11 टीम द्वारा बैटिंग शुरू कई वई। हिन मैच में बिलासपुर रॉयल टीम जीती ऐं मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी श्रीचंद टहलियानी, सुनील लालवानी, अभिषेक चौधरी द्वारा ॾिनी वई। 9 वॻे आरंभ थियल मैच 11 वॻे समाप्त थी। मैच ॾिसण लाइ वॾी संख्या में समाज जा माण्हू ऐं ॿियनि समाजनि जा माण्हू भी उते उपस्थित हुया। हिन पूरे टूर्नामेंट खे सफल ठाहिण में युवा टीम जे सदस्यनि जे अलावा ॿियनि सदस्यनि जो भी सहयोग रहियो। हिन में प्रमुख आहिनि पूज्य सिंधी सेंट्रल युवा टीम जा अध्यक्ष विजय छुगानी, महामंत्री योगेश थडानी ऐं सदस्यगण अभिषेक चौधरी, विकास भाई मनोहर वाधवानी, रॉबिन वाधवानी, राहुल पमनानी, कमल कलवानी, बंटी पमनानी, दीपक ग्वालानी, अनिल जादवानी, पंकज खटवानी, रवि प्रीतवानी, विशाल पमनानी, पंकज गुरनानी, दिलीप टहलियानी, जय गुरनानी, अजय टहलियानी, अमित जादवानी ऐं महिला विंग जी सदस्य विमला उमराने, भारती पमनानी, पूनम सुगानी, कृति लालवानी, अनीता नामदेव, दीपा आहूजा, सोनी बहरानी, सुनीता खत्री, मलघानी ऐं कई सदस्यनि जो सहयोग रहियो। गॾोगॾु कुझु अन्य सदस्यनि जो भी सहयोग रहियो, जंहिंजा नाला हिन प्रकार आहिनि त सुनील लालवानी, अजय भीमनानी, विशाल पमनानी, संजय पमनानी, अविनाश चौधरी, अशोक गेमनानी, अमित जादवानी, रवि पृथवानी, राहुल छुगानी, पंकज खटवानी, अजय टहलियानी, पवन वाधवानी। बिलासपुर जी हीअ ख़बर अगरि तव्हांखे भी रोचक लॻी आहे, ख़बर वणी आहे त लाइक ऐं शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।